बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल बिफद्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो, कुरान पाक जो सी पारो 11 सूरत यूनुस जी आयत नंबर 58 ते अल्लाह ताला जो इरशाद आहे, कुल बिफद्लिल्लाहि व बिरहमतिही, मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां फरमायो, अल्लाह ताला जो तव्हांखे फज़ल ऐं रहमत मिली वञे, फलयफ़रहू, ख़ुशियूं कयो। अल्लाह ताला जो वधि में वधि फज़ल एहसान बेशुमार मुंहिंजे रब जा एहसान आहिनि, फज़ल आहिनि, करम आहिनि, नेमतूं आहिनि, पर सभु अल्लाह ताला जूं नेमतूं बेमिसाल आहिनि। पर पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला हिन उम्मत जो नबी बनाए मोकिलियो, रसूल बनाए मोकिलियो। इहो सभ खां अल्लाह ताला जो एहसान अज़ीम आहे। रब करीम पंहिंजे महबूब खे मोकिले, रब करीम पाण फरमायो, कुल बिफद्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू, मुंहिंजे महबूब जो अचण, उन जे अचण में तव्हां ख़ुशियूं मल्हायो। क़ुरान पाक जी हिन सूरत मां, हिन आयत सगूर जे लफ़्ज़नि मां महबूब जे अचण जे ख़ुशीअ जो अंदाज़ ख़ुदि क़ुरान रब करीम जो ॿुधाए रहियो त पाण करीम जे अचण जी ख़ुशीअ में मोमिन मुस्लमान ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। कुल बिफद्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू, मुंहिंजे महबूब तो फरमा त अल्लाह जो फज़ल मिले, रब जी रहमत मिले त ख़ुशियूं कयो। हिन क़ुरान पाक जी आयत मां तमामु उलमा बुज़ुर्ग अहले सुन्नत वल जमात जा हुज़ूर जो मिलाद साबित कंदा आहिनि। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मिलाद लाइ क़ुरान जी ॿियूं बि आयतुनि, वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन लम्मा आतैतुकुमुल किताब वल हिकमा, इहा क़ुरान पाक जी आयत आहे। ॿियूं केतिरियूं क़ुरान जूं आयतूं क़ुरान जी तफ़सीरनि में आहे, हदीसनि में आहे। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु मशहूर हदीस आहे, किताब जो नालो नसाई शरीफ़, जुल्द नंबर 2, सफ़ो नंबर 310। रावी जो नालो हज़रत अबू सईद ख़ुदरी। हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त हिकु राति पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे मथां तशरीफ़ फरमा थिया, असां वटि आया, असां पाण में गोल दायरो करे वेठा हुआसीं। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तव्हां छाजे करे वेठा आहियो? मां अजलसकुम, तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि विहारियो आहे, कहिड़ी ॻाल्हि जे करे वेठा आहियो? हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो, ऐं हज़रत माविया रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे सहाबन अर्ज़ कयो, या रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम, असां टिनि ॻाल्हियुनि जे लाइ वेठा आहियूं, नहमदुहू व नदउल्लाह व मन अलैना बेक, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां टिनि कमनि जे लाइ वेठा आहियूं। हिकु त नहमदुहू, अल्लाह जी हम्द था करियूं, अल्लाह जी वाखाण था करियूं। ॿियो नदुल्लाह, रब खां दुआ था घुरऊं, अल्लाह जो फज़ल ऐं करम घुरऊं था। ॿ, टियों व मन अलैना बेक, अल्लाह ताला जल जलालो मन वालो तव्हांखे असांजे लाइ रसूल बनाए मोकिलियो आहे, तव्हांजे अचण जी ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया आहियूं, तव्हांजे अचण जूं ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मां अल्लाह, तव्हांखे अल्लाह जो कसम थो ॾियां त छा तव्हां इन ॻाल्हि जे लाइ बीठा आहियो? असाब चवण लॻा, मां अल्लाह, अल्लाह जो कसम, असां इन ॻाल्हि जे लाइ वेठा आहियूं। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मुंहिंजा सहाबो, मूंखे तव्हांजे ग़लति बयान जो गुमान न आहे, जो तव्हांजी कसम थो खयां, तव्हां मूंसां सच ॻाल्हाईंदा आहियो, तव्हां सचार आहियो, तव्हां सादिक आहियो। पर इन जे करे तव्हां खां पुछां थो, जबरील अल आन, हाणे हाणे जबरील मूं वटि आयो, अल्लाह ताला जो पैगाम खणी आयो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, मुंहिंजे महबूब, जेके तव्हांजा सहाबी इन टिनि कमनि जे लाइ वेठा आहिनि, ऐं अल्लाह ताला इन्हनि जो वेहण मलाइकनि वटि रब करीम फ़ख्र थो कयां, अहिड़ा टे अमल प्यारा आहिनि, जिन जे करे अल्लाह ताला जो अहिड़ो त अमल वणे थो, जो रब काइनात इन्हनि जो वेहण ऐं दुआ घुरण, पाण करीम अलैहिस्सलाम जी तारीफ़ करण, हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे मिलाद जो इज़हार करण। अल्लाह ताला फरमाए, इहो मामिलो ऐं मलाइकनि जे अॻियां तव्हांजो ख़ुशीअ जो इज़हार थो कयां। मिलाद में टे ॻाल्हियूं सहाबन सगुरनि खां रवायत आहिनि, असां बि तक़रीबन इहे टे शयूं कंदा आहियूं। जेको मिलाद जी महफ़िल थींदी आहे, जलसो थींदो आहे, प्रोग्राम थींदो आहे, इहतमाम हूंदो आहे, उन में पहिरीं अल्लाह ताला जी हम्द सना कई वेंदी आहे, क़ुरान जी तिलावत कई वेंदी आहे, नात ख़ानी हूंदी आहे, वाइज़ हूंदो आहे, वाइज़ में ज़िक्र अज़कार हूंदो आहे, अल्लाह ताला जी तारीफ़ हूंदी आहे, हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी तारीफ़ हूंदी आहे।
पाण करीम जी तारीफ़ क़ुर जी तिलावत जी सूरत में या नात ख़ानी जी सूरत में या वाज़ जी सूरत में हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण जूं ॻाल्हियूं थियूं कबियूं आहिनि। महबूब जो मिलाद बि बयानु कबो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा फ़ज़ाइल ऐं हुज़ूर जा मौजज़ा बि बयानु कया वेंदा आहिनि। क़ुर हदीस पाक जी रोशनी में पाण करीम जो जॾहिं शान बयानु कयो वेंदो आहे। मीलाद हिन जो ई नालो आहे त पाण करीम जे ख़ुशीअ जो इज़हार कजे, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलादत जो ज़िक्र ख़ैर कयो वञे त असांजो आका करीम अलैहिस्सलाम दुनिया में आया, महबूब जे अचण सां हे अजीब नज़ारा थिया। वरी के माण्हू सवाल कंदा त छा जंहिं तरीक़े सां हिन दौर में तव्हां मीलाद कयो था, इन तरीक़े सां सहाबन मीलाद मल्हायो? हीअं जे अंदाज़ में वॾा जलसा करण, लाइटूं लॻाइण ऐं वॾो इहतमाम करण, नाज़रीन उन ज़माने में इहे शयूं हुयूं कोन को, न लाइट जो वजूद हो, न लाउड स्पीकर जो वजूद हो। ये ॾिसो मिसाल तौर हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे पाक ज़माने मुक़दस में मस्जिद नबवी शरीफ़ खजनि जे फड़नि जी ठही रही, छत खजनि जे फड़नि जी हुई ऐं मस्जिद शरीफ़ जा पीलर काठनि जा हुआ, खजी जे थुड़ जा, निमनि जा वग़ैरह। हेठां पीलर जेके मस्जिद नबवी जा हुआ उहे काठनि जा हुआ। मस्जिद नबवी शरीफ़ जो सहन ऐं फर्श कचो हो, मिटी ऐं वारी ऐं रेती जो हो। हिन दौर में मस्जिद नबवी शरीफ़ जो सुहिणो आला क़िस्म जो अहिड़ो त फर्श आहे, मस्जिद नबवी शरीफ़ अहिड़ी त हसीन ठाहियल आहे जो दुनिया जे मस्जिदनि खां बेमिसल बेमिसाल मस्जिद हराम मस्जिद नबवी शरीफ़ ठाही वई आहे। छा इहा बिदत आहे? कतल न कबी, बल्कि इहो बिदत हसन आहे, इहो सुहिणो कमल आहे। नाज़रीन मिलाद शरीफ़ जी अंदाज़ में कयो थो वञे, शरीयत मुताबिक़ कयो वञे त जाइज़ आहे। ये नसाई शरीफ़ जे अंदरि हदीस मौजूद आहे, मूं तव्हांखे ॿुधाई त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत मुबारक थी, उन वक़्त में अबू लहब वो कट्टो काफ़िर आहे, जंहिंजे मज़मत में अल्लाह सॼी क़ुर जी सूरत नाज़िल कई, तब्बत यदा अबी लहब व तब। अबू लहब पाण बि तबाह थियो ऐं उन जा हथ बि तबाह थिया, उनजी घरवारी बि तबाह थी। सॼी सूरत लहब उन जे मज़मत में अल्लाह नाज़िल फरमाई। ऐं अबू लहब हुज़ूर जो चाचो हो, पर जंहिं वक़्त में पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत मुबारक थी त अबू लहब जी हिकिड़ी बानी हुई सुवैब नाले सां, उन थी अबू लहब खे मुबारक ॾिनी त तुंहिंजो भाइटो ॼाओ। अबू लहब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे भाइटो सम्झी उन ख़ुशीअ में पंहिंजी बानी सुवैब खे आज़ाद कयो। जॾहिं अबू लहब मरी वियो, अबू लहब खे ख़्वाब में हज़रत अब्बास ॾिठो ऐं मुख़्तलिफ़ रिवायतूं त संदन घर जे के ख़ानदान मां ॾिठो, यानी हज़रत अब्बास या वग़ैरह ॾिठो ऐं चवणु लॻो अबू लहब तुंहिंजो कहिड़ो हाल आहे? अबू लहब चवणु लॻो त जहन्नम में तरह तरह जो अज़ाब थिए थो, पर सूमर जी राति ईंदी आहे, उन हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी विलादत जी ख़ुशीअ में मुशाहिद आंगर सां पंहिंजी बानी सुवैब खे आज़ाद कयो। सूमर जी राति ऐं उन आंगर खे चूसींदो आहियां, उन आंगर मां मिठो पाणी माखी जहिड़ो ईंदो आहे, चूसींदो आहियां त अज़ाब हल्को थी वेंदो आहे ऐं अल्लाह जी रहमत महसूस कंदो आहियां। हिकु काफ़िर पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण जी ख़ुशीअ में हिकु बानीअ खे आज़ाद थो करे, अल्लाह उनखे बि जहन्नम में अज़ाब हल्को थो करे त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मती हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजो आका सम्झी सचो नबी करीम अलैहिस्सलाम सची हुज़ूर जे मोहब्बत में मिलाद मल्हाईंदो। जे अबू लहब खे जहन्नम में फ़ाइदो पहुची सघे थो त मुस्लमान खे मिलाद मल्हाइण जे करे अल्लाह उनखे सवाब अता फरमाईंदो। अल्लामा अब्दुल मोहद दहलवी मदारिज नबूवत जे अंदरि बि इहा साॻी रवायत आंदी आहे। मदारिज नबूवत जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 26 अबू लहब जे विलादत आ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरवर कर दर अज़ाब अल्लाह मुख़्तसरन में बयान थियल आहे, जेको असां बयानु करे चुका आहियूं। अल गर्ज़ त पाण करीम अलैहिस्सलाम जो मीलाद मल्हाइण अजुर आहे, सवाब आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीलाद जे लाइ 4 यारनि जा बेमिसाल कौल आहिनि। किताब जो नालो नेमतुल कुबरा, उन जे अंदर में हज़रत अल्लामा इब्न हजर मक्की रहमतुल्लाहि ताला लिखे थो 4 यारनि जा त बेमिसाल हुन में कौल आहिनि, पर आख़िरी कौल मौलाई काइनात ॿुधाए थो मन आज़म मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वकान सबबन लिकिरतही ला यख़रुजु मिन दुनिया इल्ला बिल ईमान। मौलाई काइनात हज़रत मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाई था त जेको पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद मल्हाइण जे लाइ इहतमाम कंदो, इंतज़ाम कंदो ऐं मीलाद मल्हाइण जे लाइ सबब बणजंदो,
त अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु मन वालो जी फज़ल करम सां इहो माण्हू दुनिया मां ईअं न वेंदो, बल्कि दुनिया मां वेंदो त ईमान सां वेंदो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद लाइ तमाम किताब घणो लिखियो आहे। क़ुरान करीम फुरकान हमीद जो मशहूर मारूफ तफ़सीर आहे, तफ़सीर मज़हरी। कुरान पाक जी सूरत नमल जे अंदर में तफ़सीर मज़हर में लिखियल आहे त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे ज़माने में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त हवा खणी हलंदी। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हिकु मरतबो मके पाक में आयो। जॾहिं मके में आयो त पाण ऐलान फरमाई त मके वारा अरब अजम वारा जेके हज बैतुल्लाह जो पढ़ अचो था, जेके काबे जी ज़ियारत लाइ अचो था, ऐं अल्लाह जो नबी सुलेमान अलैहिस्सलाम अॼु तमाम मुस्लमान जी दावत थो कयां। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हुकुम कयो, रूह ज़मीन जो बादशाह हो, नबी भी हो, बादशाह भी हो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी हुकुम कयो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त 2000 उठ को 2000 ढगा को ऐं 5000 बकरा कुठा। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे हुकुम मुताबिक़ एतिरा वॾा ढोर कुठा विया। इन ढोरनि जो केॾो वॾो गोश्त थींदो ऐं केतिरा माण्हू खाईंदा। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो 2000 ढगा कुई, 2000 उठ कुई, 5000 बकरा कुई। उन्हनि जो एहतमाम कयो। पाण फरमायो त गोश्त खाईंदा वञो, खाई पोइ जबल जे हेठि वेही रहो, तव्हां मां केर बि न वञे। माण्हू खाई जॾहिं वेही रहिया, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त तव्हांखे ख़बर आहे त हेॾो वॾो ख़र्च, हेॾो वॾो एहतमाम मूं छाजे लाइ कयो आहे? सभु चवण लॻा अल्लाह जा नबी अलैहिस्सलाम असांखे ख़बर न आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो मूं इन जे करे इहो ख़ैर कयो त मूंखां बाद में आख़िर ज़मान जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो ज़मीन ते नालो मुहम्मद हूंदो, आसमान ते अर्शन ते नालो अहमद हूंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आख़िर ज़मान जो नबी करीम अलैहिस्सलाम ईंदा। उन हुज़ूर जी अचण जी ख़ुशी ऐं पंहिंजे ज़माने में करे थो वञा। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी पंहिंजे ज़माने में हुज़ूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद जी ख़ुशी पाण थो करे वञे। अल्लाह जो नबी कम जाइज़ी कंदो आहे, अल्लाह जो नबी कॾहिं बि ग़लति कम न कंदो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम मीलाद मल्हाए हुज़ूर जी ख़ुशीअ जो इज़हार कयो। क़यामत ई सबक ॾिनो त दुनिया वारा अहिड़े लजपाल जी ख़ुशी मल्हायो, अहिड़े लजपाल जो मीलाद मल्हायो। हुज़ूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद मल्हाइण सवाब आहे, अजुर आहे। मुंहिंजा दोस्तो नाज़रीन, अञा बि तव्हांखे अर्ज़ कयां त किताब जो नालो दुर्र समीन। त हिंदुस्तान में दहली जे शहर में हज़रत अल्लामा शाह अब्दुर्रहीम दहलवी रहमतुल्लाहि ताला अलैह वक़्त जो वॾो कामिल वली आलिम आरिफ बिल्ला थी गुज़रियो आहे। उहो हज़रत शाह अब्दुर्रहीम दहलवी रहमतुल्लाहि ताला अलैह हर साल पाण करीम अलैहिस्सलाम जो मीलाद कंदो हो, उर्स मल्हाईंदो हो। ख़ुदा जी कुदरत हिकिड़ो अहिड़ो साल अची वियो जो पाण मोलाई थी वियो, ग़रीब थी वियो, एतिरी दौलत न रही जो मीलाद जो इहतमाम करे सघे। हिकिड़े साल पंहिंजे पुटु, पंहिंजे फर्ज़ंद शाह वलीउल्लाह दहलवी खे फरमाई, शाह वलीउल्लाह वञ बाज़ार मां थोरा भुॻड़ा ख़रीद करे अच। हज़रत शाह वलीउल्लाह भुॻड़ा ख़रीद करे आयो। उन भुॻड़नि ऐं चणनि में पाण करीम जो मीलाद करे माण्हुनि खे खारायो, मीलाद करे ख़ुशीअ जो इज़हार कयो। शाम जो टाइम थियो, हज़रत शाह वलीउल्लाह दहलवी तो फरमाए त मुंहिंजो वालिद ग्रामी अल्लाह जी इबादत करे इशा नमाज़ खां पोइ सुम्ही पियो त सुम्हण खां बाद में ख़्वाब ॾिठई ऐं ख़्वाब में हुज़ूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थी वियुसि। जंहिं महिल महबूबनि जो दीदार थियो त शाह अब्दुर्रहीम ॾिसे त सॼे महीने में जिन मुस्लमाननि मोहबत वारनि पाण करीम अलैहिस्सलाम जो मीलाद कयो आहे, उहे सभिनी जे मीलाद जा ताम हुज़ूर जे दरबार में अॻियां रखिया आहिनि। पाण करीम अलैहिस्सलाम ॾिसी रहिया। हज़रत शाह अब्दुर्रहीम दहलवी रहमतुल्लाहि ताला अलैह दिलि में ख़्याल कयो त मूं ग़रीब जा चणा महबूब खे क़बूल पिया या न। त पाण करीम अलैहिस्सलाम मुल्की फरमायो ऐं अब्दुर्रहीम असांखे मोहबत वारा चणा बि मंज़ूर आहिनि। नाज़रीन, कि तूं महबूब जे मिलाद में ख़र्च कजे, सभु जाइज़ आहे, सवाब आहे, पर शाह अब्दुर्रहीम दहलवी जा महबूबनि खे चणा बि मंज़ूर पइजी विया, क़बूल पइजी विया। साबित थियो त थोरो या घणो जेकी अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾे त महबूब जो मीलाद मल्हाए, ख़ुशी मल्हाए, ख़ुशी मल्हाइण वारे जी लिस्ट में नालो दाख़िल कराए छॾियो त अल्लाह बि राज़ी, मदीने वारो मीर बि राज़ी। अल्लाह ताला असां तव्हांखे ॿिन्ही जाननि में महबूब जी मोहबत ऐं शफ़ाअत अता फरमाए। नाज़रीन, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मिलाद शरीफ़ लाइ
काफ़ी कुझु किताबनि में लिखियलु आहे। जीअं मिशकात मसाबी में हदीस आहे, ॿियनि किताबनि में हदीस बयानु कई आहे त पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हर सूमर जे ॾींहुं ऐं हर ख़मीस ते रोज़ो रखंदा हुआ। असहाबनि अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हर सूमर ते हर ख़मीस ते तव्हां रोज़ो रखो था, या रोज़े रखण जो सबबु कहिड़ो आहे? पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ख़मीस जे ॾींहुं अल्लाह ताला जे दरबार में हर इंसान जा अमल पेश कया वेंदा आहिनि ऐं मुंहिंजी दिलि थी करे त ख़मीस ॾींहुं मुंहिंजा अमाल अल्लाह जे दरबार में पहुचनि था ऐं रोज़ा थो हुजां। पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो त सूमर जे ॾींहुं इन जे करे रोज़ो थो रखां व उनज़िल इलैया व वुलिद। पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो त सूमर जे ॾींहुं अल्लाह जे फज़्ल करम सां, अल्लाह करीम जे फज़्ल करम सां सूमर ॾींहुं मुंहिंजी पैदाइश थी आहे, सूमर ॾींहुं ज़ाहिरी दुनिया ते आयो आहियां ऐं सूमर जे ॾींहुं अल्लाह ताला मूं ते क़ुर जी पहिरीं वही नाज़िल कई। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत थी, हुज़ूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ख़ुशी मल्हाई आहे कि सूमर जो ॾींहुं रोज़ो रखी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे मीलाद जो पाण ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे त पाण करीम जो मीलाद करणु, ख़ुशी करणु हुज़ूर जी सुन्नत आहे, सहाबनि जी सुन्नत आहे, तमामु सालिहीन जी सुन्नत आहे। नाज़रीन, ही 2 मिंटनि में या कलाक या 2 कलाक जे अंदरि में पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उर्स ऐं मीलाद जो बयानु मुकमिल करणु मुमकिन ई कोन्हे को। असां मुख़्तसर लफ़्ज़नि में मुख़्तसर किताबनि मां 2-4 रिवायतूं तव्हांजे साम्हूं पेश कयूं आहिनि। इंशा अल्लाह ताला वरी ज़िंदगी साथ ॾिनो त ॿिए के मौक़े महिल ते ॿी क़िस्त में तव्हांखे महबूब जे मीलाद जो अञा बि बयानु ॿुधाईंदासूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ुशी ऐं मीलाद जो बयानु क़ुर, हदीस ऐं सही किताबनि में तमामु घणो आहे। वॾी ॻाल्हि इहा त मुहबत वारनि खे महबूब जी मुहबत में सभु कुझु घणेई कुझु नज़र ईंदो आहे। मुहबत आहे त सभु कुझु आहे। अल्लाह ताला साईं तव्हांखे हुज़ूर जी मुहबत नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।